6 डिसंबर ते कराची सिंध है मुझी जिंद है उन हवाले से जो एकता ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे उन हवाले से ही जगह एक ख़ूबसूरत तकरीब है सकाफ़ती तकरीब है उनमें मुख़्तलिफ़ शायर अदीब फ़नकार मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा मानू शरीक हैं। असी उन हवाले से उतां जे मानू से ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उहे इन सकाफ़त ॾिहाड़े के कीअं मल्हाईंदा उन जो हिन धरती से जो वचन करण जो ॾिहाड़ो है 6 डिसंबर जो धरती से वचन ऐं मोहब्बत ऐं प्यार जो हिकिड़ो अजान जो ॾिहाड़ो है उन के हू कीअं मल्हाईंदा अचो तो उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल करियूं। त कंहिं शाइर जूं सुठियूं आहिनि त अजरक जे फुलड़ीअ में जेॾी थींदी आहे अछाण मुंहिंजे मन में एॾी आहे सिक अव्हां जी कान त असांजी जेका सकाफ़त आहे उहा मोर जे परनि जे रंगनि जहिड़ी ॾाढी रंगीन आहे पर किथे रलीअ जे टुक जहिड़ी आहे किथे अजरक जे फुलड़ीअ जहिड़ी आहे किथे पटके जे वर जहिड़ी आहे त असांजी जेका सकाफ़त आहे उहा इंतिहाई सुहिणी सकाफ़त आहे ऐं असां उन सकाफ़त सां ई सॼी दुनिया में सुञाता वञूं था। असांजी टोपी आहे उहो असांजो शान आहे असांजो अजरक पटको लुंगी असां हिकिड़ी शानदार सकाफ़त जा वारसा आहियूं। असां सिंधी माण्हू ॾिसो 5000 साल खां वठी सिंधी टोपी अजरक खे संभालींदा अचूं पिया त यकीनन ई जेको 6 डिसंबर अनाउंस कयो आहे टाइम न्यूज़ ऐं जेके बि सच आहे उनखे बिल्कुलु पुरजोश नमूने सां मल्हाईंदासीं ऐं असां इन ॾींहं ते अज़म कंदासीं त असां पंहिंजे हालतुनि ते बि सोचींदासीं त असीं छो पुठिते आहियूं ऐं सदाईं असां पुराणी जेको आहे सिंध मुंहं जे दड़े जी तहज़ीब खे यादि करे ऐं उनखे चवंदा त असांजो माज़ी ॾाढो अज़ीम आहे ऐं हाल छो असांजो या मुस्तक़बिल असांजो छो जेको हूंदा हुआ इंशाअल्लाह इन ॾींहं खे पुरजोश मल्हाए ऐं अज़म कंदासीं त असां पंहिंजी हालतूं सुधारियूं। निरुगो 6 डिसंबर वारो ॾींहुं पर उनखां अॻु में मुख़्तलिफ़ मच कचहरियूं मुख़्तलिफ़ सकाफ़ती मेड़ाका मुख़्तलिफ़ तकरीबूं कोठायूं वेंदियूं। कराची सिंध आहे हिन में को शक कोन्हे कराची सिंध आहे के इलाइक़ा के शहर वतन जे लाइ एॾा बामना हूंदा आहिनि जो उनखां सवाइ वतन जो तसवर कोन हूंदो आहे। मिसाल तौरु मास्को खे रूस मां कढी छॾिजे त बाक़ी रूस छा बचंदो। त अहिड़े तरीक़े सां कराची खां सवाइ सिंध जो तसवर जेको उबाणको आहे बुसो आहे कराची सिंध जो अण टुट अंग आहे उहो इलाइक़ो आहे उहो शहर आहे जेको कंहिं तौर ते सिंध उन तां न दस्तबरदार थी सघे थी न उनखां लातलिक थी सघे थी। सिंध जो दारुल हुकूमत आहे असांजो माशी कैपिटल आहे असांजो सूबाई कैपिटल आहे गादीअ जो हंधु आहे उन जे करे इहो सिर्फ़ु इन करे जो रियासत जूं मुसलसल सिंध खे विराइण ऐं तक़सीम करण जूं ॻाल्हियूं पोइ उन में एस्टेब्लिशमेंट जो वॾो हथु हूंदो आहे ऐं मर्कज़ पर सियासी जमायतूं उन में अॻियां थींदियूं आहिनि। 6 डिसंबर जेको असां एकता जे हवाले सां मल्हायूं था असांजे सिंध जी सकाफ़त जेको अजरक ऐं टोपी आहे उहा अजरक असांजी औरतुनि खे बि सूंहे थो पर मां इहो ज़रूरु चवंदसि त टोपियूं सिर्फ़ु असांजे मर्दनि जे मथनि में सूहनि थियूं उन खे असांजूं औरतूं न इस्तेमालु कनि त बहितर आहे ऐं इहा ई असांजी सुञाणप आहे अजरक ऐं टोपी ऐं उन खे ज़रूरु मल्हायो वञे पर उन जो एतिराम कयो वञे जेका शइ औरत लाइ उहा औरत इस्तेमालु करे जेका शइ मर्द लाइ उहा मर्द इस्तेमालु करे। ईअं चवंदुसि त इहा सिंधियुनि जे लाइ ईद आहे ऐं उन में तव्हां ॾिठो हूंदो त हर मकतब फ़िक्र जो माण्हू ऐं हर उमिरि जो माण्हू उन में पार्टिसिपेट करे थो ऐं उहो पंहिंजे सिंधियत जो सबूत ॾिए थो। इन जे करे उन शइ खे अञा बि प्रमोट करणु घुरिजे। हींअर त तव्हां ॾिठो हूंदो दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि असांजा जेके सिंधी दोस्त आहिनि उहे बि इन ॾींहं खे मल्हाइनि था। रहे जे ज़बान ज़िंदा रहे जेकॾहिं ज़बान ज़िंदा आहे सकाफ़त ज़िंदा आहे तॾहिं क़ौमूं ज़िंदा रहंदियूं। हेसि ताईं जेके सिंधी क़ौम जो जेको जियापे जो वॾे में वॾो सबबु आहे इहो ई आहे त हुनजी सकाफ़त ज़िंदा आहे ऐं उनजो जेको अदब उनजी तारीख़ ज़िंदा आहे। तंहिंजे करे सिंध जेका आहे सा केॾा बि असां ते यरगार थिया आहिनि केतिरियूं बि असां ते हमला थिया आहिनि केॾा बि असां जंगूं कयूं आहिनि पर सिंध दाइम ऐं क़ाइमु आहे। तंहिंजे करे जंहिं क़ौम जी सकाफ़त ज़िंदा आहे जंहिंजी ॿोली ज़िंदा आहे त उहा कॾहिं क़ौम मरी नथी सघे। असां एकता जे जो ॾियारे खे पंहिंजो क़ौमी ईद करे मल्हाईंदासीं ऐं हर जाइ ते हर ज़िले में पंहिंजे सिंध अवामी सख़्तु भरपूर नमूने शिरकत कंदो।